असांखे ॿुधायो वियो आहे त कुझु शागिर्द आहिनि जेके ट्रेन सां वञनि था, कुझु हवाई जहाज़ सां वञनि था ऐं कुझु ॿेड़ीअ सां वञनि था पिया ऊन्हारे में। हाणे ही बार चार्ट आहे जेको हर शागिर्द जे ॿुधाए थो तूं कहिड़ी शइ सां ट्रेवल करे थो पियो या सफ़र करे थो पियो। सभ खां पहिरियां ट्रेन आहे त ट्रेन खुटे थी 5 ते अची, यानी 5 शागिर्द अहिड़ा आहिनि जेके ट्रेन ते वञनि था। ऐं उनखां पोइ एयरप्लेन माना हवाई जहाज़ ते 10 शागिर्द वञनि था, छाकाणि त 10 ताईं वञे थो बार चार्ट एयरप्लेन जो। ऐं उनखां पोइ बोट ते 2 शागिर्द वञनि था, छाकाणि त 2 ते वञे थो बोट जो बार चार्ट। हाणे सवाल थो पुछे त हाउ मेनी मोर स्टूडेंट्स ट्रेवल बाय एयरप्लेन देन बोट, माना केतिरा छोकिरा एयरप्लेन ते वधीक था वञनि बोट खां। त हाणे एयरप्लेन खे तव्हां गौर सां ॾिसो त एयरप्लेन जो जेको चार्ट आहे उहो वञी लॻे थो 10 सां, ऐं बोट में 2 ॼणा वञनि था। त अगरि 10 मां असां 2 कट कयूं त असांखे पंहिंजो जवाबु मिली वेंदो, यानी 10 कट 2 थींदो 8, माना 8 छोकिरा हवाई जहाज़ ते बोट खां वधीक वञी रहिया आहिनि। ऐं अगरि असां पंहिंजे बोट वारे चार्ट में 8 ॿिया माण्हू मिलायूं त उहो बिल्कुलु एयरप्लेन सां गॾु यानी 10 नंबर ते पुॼी वेंदो, छाकाणि त 2 ते उहो अॻ में ई आहे। ऐं उन में अगरि असां 8 ॿिया मिलायूं त 1 2 3 4 5 6 7 8 मतिलबु उहो 10 ते पुॼी वेंदो ऐं इहे बराबरि थी वेंदा। त जवाबु चेक था कयूं त बिल्कुलु इहो सही जवाबु आहे। हाणे ॿियो सुवालु आहे असां वटि त सनी, रोवर एंड बस्टर बरीड बोन्स इन यार्ड, यानी उन्हनि कंहिं बाग में कुझु हॾियूं पूरियूं आहिनि ऐं बार ग्राफ असांखे ॿुधाए थो त कहिड़े कुते केतिरियूं हॾियूं पूरियूं आहिनि। हाणे अचो त ॾिसूं त जेको सनी आहे उन पूरियूं आहिनि 10 हॾियूं, ऐं रोवर पूरियूं आहिनि 3 हॾियूं, ऐं जेको बस्टर आहे उन पूरियूं आहिनि 7 हॾियूं। हाणे असांखो सवाल पुछे थो त हाउ मेनी फ्यूअर बोन्स डिड रोवर बरी देन सनी, यानी रोवर केतिरियूं घटि हॾियूं पूरियूं आहिनि सनीअ खां। हाणे सनी जो असां बार चार्ट ॾिसूं त सनी 10 पूरियूं आहिनि ऐं रोवर पूरियूं आहिनि 3। त यानी रोवर जेको आहे सनीअ खां असांखे बार चार्ट मां ई ख़बर पवे थी त 7 घटि पूरियूं आहिनि। अगरि 7 असां रोवर जे इन बार चार्ट में मिलाए छॾियूं हा ऐं 7 हॾियूं उहो वधीक पूरे हा त उन जूं हॾियूं सनीअ जे बराबरि थी वञनि हा, यानी उन जूं हॾियूं बि 10 थी वञनि हा। त मतिलबु जेको रोवर आहे, रोवर नाले जो कुतो आहे, उन 7 हॾियूं घटि पूरियूं आहिनि सनीअ खां। त असांजो 7 जवाबु थींदो। अचो त चेक था करे ॾिसूं त इहो सही जवाबु आहे। उनखां पोइ असां वटि सुवालु आहे त वेदर इन नवंबर वॉज सनी, क्लाउडी और रेनी, यानी गरम बि हुयो, झुड़ियालो बि हुयो ऐं बारिश वारो बि हुयो। ऐं असां वटि हिते ॾींहं लिखियलु आहिनि त सनी केतिरा ॾींहं हुया, यानी 18 ॾींहं जेके हुया सनी हुया, क्लाउडी 8 ॾींहं क्लाउडी हुया ऐं 5 ॾींहं जेके आहिनि उहे रेनी यानी बारिश वारा हुया। हाणे असांखां सवाल थो पुछे त हाउ मेनी रेनी डेज़ वर देयर इन नवंबर, यानी नवंबर जे महीने में केतिरा ॾींहं हुया जंहिंमें बारिश वसे पई या जेके रेनी हुया। त असां रेनी वारी लाइन ते वेंदासीं ऐं ॾिसंदासीं त उहो 5 सां टकराए थी, यानी असां वटि 5 ॾींहं अहिड़ा हुया जंहिं ॾींहुं नवंबर में बारिश वसे पई। त असांजो इहो जवाबु दुरुस्त आहे।